ख़बर शामिल कयूं था। कराची में GNP न्यूज़ ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमून की रिपोर्ट मूजिब मंगोपी टाउन के UC 12 के पीर बख्श बिरोही गोठ, मुस्लिम टाउन, गनी गोठ, मरी गोठ, नूरमंद गोठ जा रहवासी, जिनमें शेर अफजल, वडेरो सिद्दीक अली खान मरी, रिजवान खान, सनाउल्ला मरी, शाहिद पठान, हाजी ज़हरुल्ला, अब्दुल गनी ऐं ॿियनि UC 12 के चेयरमैन हिलाल रहमानी के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां 45 सालनि खां असांजा वॾा ॾाॾा परॾाॾा ऐं असां PP खे वोट ॾेई रहिया आहियूं। उन जे बावजूद बि असांजे ॻोठनि खे हर बुनियादी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। पूरे इलाइक़े में गटरनि जो गंदो पाणी तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हुयो त 4 महीने का हिन रोड में इहो पाणी वहे थो, कोई पुरसाने हाल ना आहे। असां तक़रीबन 45 साल खां असांजो ॾाॾा असांजो परॾाॾा असां उन टाइम खां वठी जॾहिं PP इक़्तिदार में आयो असां उन टाइम खां PP खे वोट ॾियूं पिया। उन सां बावजूद बि असांखां ज़बान करी चए असांजे तव्हांजे विज़िट ते बि ईंदासीं, तव्हांजो कमु कराईंदासीं, पर को इहा विज़िट जे लाइ बि तयारु न आहे। टेलीफोन कंदा आहियूं, चओ असां वटि टाइम न आहे। हिलाल रहमानी सां खां असां दरख़्वास्त कई, टेलीफोन मां बि ॻाल्हायो, पर हू हिते अचण जे लाइ तयारु न आहे। असां परेशान आहियूं पाणी मां, असांजो मौत हिते माण्हू मरनि त उनखे असां ॿाहिरि कढण जे लाइ बि असां ज़लीलूं, हिते माण्हू असां नथा कढी सघूं। वॾे माण्हू सभिनि सां असां दरख़्वास्त आहे, वज़ीर आला सां दरख़्वास्त आहे, असांजो मेयर कराची में दरख़्वास्त आहे। और इहे एतिरो नंढो कमु नथो कराई सघनि त पोइ ही पीपल्स पार्टी नाकाम आहे। अॼु खां बाद असांखां वोट बि न घुरनि, असांजे एरिया में न अचनि, न हिनखे असां घुराईंदासीं, न हिनखे असां वोट ॾींदासीं। 20 लख जो कमु बि न आहे, सभु करोड़ों रुपया खाई विया, करोड़ों रुपया हुनजो उन में बैंक बैलेंस में अचनि था इन कम जे लाइ, पर हू ख़बर न आहे पैसा कहिड़ी जॻह ते वञनि था। हिते असांजो कमु नथा कराइनि। महीने खां ई असां वटि गंदगी आहे त माण्हू परेशान आहे। अचानक का बीमारी थी सघे थी त असांजो मयत सो बि नथो निकिरी सघे। चेयरमैन वाइस चेयरमैन हिन वक़्त ताईं असां वटि न पहुचा आहिनि। छाजे करे न पहुचा आहिनि? वोट वठण लाइ असां वटि हर वक़्तु अचनि था, हर टाइम अचनि था। इन गंदगीअ लाइ छो नथा अचनि? छाजे लाइ नथा अचनि? कहिड़ी वजह सां नथा अचनि? ऐं टेकर जेके आहिनि, टेकर हिन मां अचनि था। गंदगी आहे, बहुत गंदगी आहे। ज़िंदगी हिते जे माण्हुनि जी बिल्कुलु बर्बाद आहे। ॾिसो तव्हां केॾो आहे, गंदगी केॾी आहे। छा माण्हू हुन में कंदा? अचानक बीमारी आहे त केॾां वेंदा माण्हू? गाॾी किथां आणींदा? किथां वेंदी? हिते असांखे 4-5 महीना थिया आहिनि। हिन विच में को चेयरमैन न आयो आहे, को वाइस चेयरमैन न आयो आहे, को मेंबर न आयो आहे जो हिन जी देखभाली करे, हिन खे ॾिस